अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरात, तबियतूं, सिहतूं अलाह कंदो जिते हूंदो आबाद हुनजो। ईद जूं लख लख मुबारकूं। जेके बि दोस्त जिथां ॾिसो पिया सभिनी खे शौकत हुसैन चांडियो जी तरफ़ां सिक भरियो सलाम। दोस्तो, उमेदु आहे त सभु हींअर ॾिसी रहिया हूंदो जेके जिथां खां असां सां लाइव आहियो। ईद मुबारक कमेंट में ज़रूरु लिखंदा। अचो अचो सूर नवानियूं करियूं सूर पचार, किनी घणा किनी थोरा, नाहे सूरन खां का धार, पर ॾिना जे ॾातार ऐं झोली पाए झलिया। वेलकम वेलकम सभिनी दोस्तनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल शौकत हुसैन चांडियो ते वरी कार चऊं था। ईद जूं लख लख वाधायूं सभिनी दोस्तनि खे। तमामु वॾे अरसे खां पोइ तव्हां सां लाइव जी मुखातिब आहियां ऐं उमेदु कयां थो त सभु मुंहिंजा जेके बि चैनल ते ॾिसंदड़ आहियो दोस्त सभु ख़ुशि हूंदो। अलाह साईं अव्हांखे पंहिंजे बचनि में घरनि में आबाद कंदो, ख़ुशि हूंदो, जिते बि हूंदो सुखिया हूंदो। ऐं उमेदु कयां थो त असांखे ज़रूरु हींअर ॾिसंदा हूंदो। जेके बि असांखे ॾिसो पिया, बराए महिरबानी पंहिंजे कमेंट में ईद मुबारक ज़रूरु लिखिजो।